अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। IG सिंध जो सोशल मीडिया ते नफ़रत पखेड़ींदड़नि खिलाफ़ कार्रवाई लाइ FIA खे ख़त। IG सिंध गुलाम नबी मेमण कार्रवाई लाइ DG FIA खे ख़त लिखी छॾियो। ख़त में IG सिंध चयो आहे त ग़लत ख़बरुनि ऐं अफ़वाहुनि ज़रिए लिसानियत खे हथी ॾींदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। अमन अमान में रंडक विझंदड़नि तोड़े ख़ौफ़ पखेड़ींदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। ग़लत ख़बरूं ऐं पोस्टूं हलाईंदड़नि जूं IDs ट्रेस कयूं वञनि। सिंध एक्शन कमेटी पारा 21 अगस्त हैदराबाद में जलसे जो ऐलान। SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह, कौमी अवामी तहरीक के सरबराह अयाज लतीफ़ अली जे सिंध तरक्की पसंद पार्टी के सरबराह डॉक्टर कादिर मक्सी ऐं ॿियनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे धारियुनि जे कचिन आबादियुनि खे पको करण वारो बिल रद्द करण में गिरफ़्तार कारकुननि खे आज़ाद करण जो मुतालबो करे छॾियो। सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त सिंध अंदरि 15 सालनि खां परॾे हिन खे सुञाणप कार्ड जारी कया पिया वञनि। सिंध में पुलिस ऐं ॿिया इदारा नाकाम थी चुका आहिनि। कौमी अवामी तहरीक के सरबराह अयाज लतीफ़ अली जे चयो आहे त शहरियत ॾियण जो इख्तियार सूबाई हुकूमतनि खे हुजणु घुरिजे। बिलाल काका जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सिंध में तरसियल अफ़गान पनाहगीरनि खे निकाली ॾिनी वञे। सिंध में धारियुनि खे मिल्कियत ख़रीद करण खां रोकियो वञे। जो सबसे बड़ी बात हम करना चाह रहे हैं वो ये है कि जब खान साहब की हुकूमत गई थी तो इस मुल्क जो था एक बहुत ही बड़े बहरान में था और एक दिवालियेपन की तरफ जा रहा था। तो हमारी सबसे अव्वलीन तरजीह जो थी, जो कोशिश थी, वो मुल्क के अंदर इस्तेहकाम लेके आनी थी, माशी इस्तेहकाम लेके आने था। और हम समझते हैं कि हम उसकी तरफ राग़िब होने में कामयाब हो गए हैं। PTI हुकूमत जी नाअहली सबब मईशत तबाह थी, असां पाकिस्तान खे देवालो थियण खां बचायो। मुल्क में मुआशी इस्तेहकाम आणणु चाहियूं था। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त अॻूणी हुकूमत जे ख़राब कारकर्दगी सबब मुल्क में बहरान पैदा थिया। PTI जी हुकूमत तवानाई वारे शोबे खे तबाह कयो। पेट्रोल ते इमरान ख़ान सब्सिडी ॾिनी जंहिं सबब नुक़सान थियो। पेट्रोल ते सब्सिडी ॾियण सबब मुल्क देवालो थियण जे वेझो पहुची चुको हो। पंजाब ते हुक्मरानी केर कंदो, फ़ैसिलो सुभाणे थींदो। पंजाब में ख़ाली 20 तकनि ते नंढी चूंड सुभाणे थींदी। इलेक्शन कमीशन मूजिब 14 ज़िलनि में थींदड़ चूंडुनि लाइ 175 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। 45,97,898 वोटर पंहिंजे हक़ जो इस्तेमाल कंदा। मजमूई तौर 3,131 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं। 1900 पोलिंग स्टेशनूं हसास ऐं 696 पोलिंग स्टेशन खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो। इलेक्शन कमीशन मूजिब लाहौर ऐं मुल्तान जा तक इंतिहाई हसास करार ॾिना विया आहिनि। इमरान ख़ान चूंड हाराए वियो, हाणे अवाम सां विढ़ण जी तयारी करे पियो। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला चयो आहे त डज़का इलेक्शन वारी हरकत थी त कानून हरकत में ईंदो। PTI जा 500 ॾफेड़ी पंजाब पहुचाए विया आहिनि। इमरान ख़ान ऐं संदसि टाइगर्स कानून जे दायरे में रहनि। इस्टेब्लिशमेंट के सुभाणे वारी इलेक्शन में साबित करणो आहे त हू गैर जानिबदार आहे। इमरान ख़ान ते आर्टिकल 6 लगाइण जूं ॻाल्हियूं कंदड़ अकल जा अंधा आहिनि।
अवामी लीग जे सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त सुभाणे रिथल इलेक्शन अहम आहे। मुल्क की तारीख़ में अहिड़ी इलेक्शन कॾहिं बि न थी आहे। हू कंहिं क़िस्म जी धांधली, गुंडागर्दी, बदमाशी बर्दाश्त न कंदा। हू इस्टेब्लिशमेंट के गुज़ारिश करे थो इलेक्शन का परे रही। शेख रशीद मूजिब मथन एतिरा कूड़ा केस आया विया आहिनि जो रोज़ खेनि अदालतुनि में पेश थियणो पवे थो। साज़िश जो बयानियूं तमाम वॾी साज़िश आहे। सुप्रीम कोर्ट सब कुछ वाज़े करे छॾियो आहे। वज़ीर आज़म कश्मीर में गिलगित बल्तिस्तान बाबत सलाहकार ऐं पीपल्स पार्टी अगवान कमर ज़मान कायरा चयो आहे त इमरान खान मसइले जो वाहिद हल इलेक्शन के समझे थो त ख़ैबर पख्तूनख्वा कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान हुकूमत ताम इस्तीफ़ा ॾे। इमरान खान आईन ऐं कानून जे दायरे में रहंदे हुकूमत ख़त्म करे सघे थो त बेशक संदन हुकूमत खे ख़त्म करे छॾे। पेट्रोलियम इस्मनि जी क़ीमतुनि में घटिताई खां पोइ रेलवे ऐं पीआईए भाड़नि में 10% घटिताई जो ऐलान करे छॾियो। सोशल मीडिया ते जारी बयान में वफ़ाक़ी वज़ीर साद रफ़ीक चयो आहे त पेट्रोलियम इस्मनि जी क़ीमतुनि में घटिताई खां पोइ पीआईए जी अंदरूनी मुल्क उॾाम ऐं पाकिस्तान रेलवे जी इकोनॉमी क्लास जे भाड़नि में 10% रिआयत ॾिनी पई वञे। सिविल एविएशन अथॉरिटी ख़ानगी एयरलाइंस खे बि भाड़नि में घटिताई जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। रिआयती भाड़ो 17 जुलाई खां ईंदड़ 30 ॾींहनि लाइ वसूल कयो वेंदो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज कोरोना वायरस में वठिजी वई। ट्विटर ते जारी बयान में मरियम नवाज चयो आहे त संदसि कोविड टेस्ट हाकारी आई आहे। मरियम नवाज जी कोरोना रिपोर्ट हाकारी अचण बैदि संदसि पार्टी कारकुननि ऐं चाहींदड़नि पारां संदसि सिहतयाबी लाइ दुआऊं घुरियूं। मुल्क में कोरोना वायरस वधीक 10 मरीजनि जी हयाती कसे वरिती। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 737 नवां केस ज़ाहिर थिया। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 3.28% रही। इलाज हेठि कोरोना जे 198 मरीजनि जी हालत गर्दीद हुई। मुल्क जे अक्सर हिस्सनि में चौमासी जी बरसातनि जो सिलसिलो जारी। बलोचिस्तान में मींहुं दौरान मुख़्तलिफ़ हादसनि में हिन वक़्त ताईं 69 ॼणा फ़ौत थी चुका। 432 घर तबाह थी विया। कोह सुलेमान ऐं फोर्ट मनरो में मींहं खां पोइ पाणी ॾाखिणी पंजाब में दाख़िल थी वियो। सोनारी पुल जो हिकु हिसो पाणी वेकिरे में लुड़ी वियो। कोहिलो जी कोयटा समेत बलोचिस्तान जे ॿियनि इलाइक़नि खां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। मछ में ॿोॾ वारी सूरतहाल, मछ जे पुल पाणी में लुड़ी वई। खैरपुर बरसात 4 बाड़ियूं शाख में बुॾी फ़ौत थी वियो। पीर मंगियो वटि 4 बाड़ियूं शाख में बुॾी वयूं। बुॾी फ़ौत थियलनि में मुशाहिदा, सोबिया, नायला ऐं सुरैया कलोड़ो शामिल। ॻोठाणा ॻोल्हाबत बाड़ियुनि जा लाश करे वरिता। बाड़ियुनि जा मड़ घर पहुचण ते कोहराम थी वियो। कंदकोट वेझो हथियारबंदनि ट्रैक्टर ट्राली ते फायरिंग करे हिकु ॼणे खे क़त्ल करे छॾियो। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। गोलियूं लॻण सबबि ग़ालिब गोलो मारिजी वियो। कादिर बख्श, रहीम बख्श ज़ख़्मी। पुलिस पहुची मक़तूल जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो एहतिजाज मड़ इंडस हाईवे ते रखी धरणो। पाकिस्तान श्रीलंका में पहिरीं टेस्ट मैच अॼु गाल में खेड़ी पई वञे। श्रीलंका पारां टॉस खटे बैटिंग करण जो फ़ैसिलो खेनि भांइ न पियो। श्रीलंका जी टीम टेस्ट मैच जे पहिरें इनिंग्स में सुठी कारकर्दगी ॾेखारण में नाकाम थी वई। श्रीलंका जी पूरी टीम 222 रन ठाहे ऑल आउट थी वई। शाहीन आफरीदी 4, हसन अली ऐं यासिर शाह 2, नसीम शाह ऐं मोहम्मद नवाज़ हिकु विकेट हासिल कई।
सोचींदे रहिया डैडी तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां मां रिया सां प्यार कंदो आहियां ऐं हुन सां ई शादी कंदुसि। में तो हम आपके कोई नहीं लगते हैं, पर बेचने आए खींचा पापड़। तो मां तो खे न छॾींदोसि। हर धड़कन में समाइया ये सच्चाइया तुझे बिन रही न सघां। आई दुबई जी सिनेमा घर में पहिरीं सिंधी फिल्म पंहिंजो हिकिड़ो ई यार आहे जो प्रीमियर अॼु थी रहियो आहे। सियासी पस मंज़र में प्यार कहाणी ते ॿधल फिल्म जे डायरेक्शन रमेश ननखानी ॾिनी आहे। जितेंद्र वज़ीरानी, वीना जगताज, विजय भवानानी, मुकेश आहूजा फिल्म में अदाकारी जा जोहर ॾेखारिया।